मेहनत कर तू मेहनत यार, मेहनत सां फेमस थींदी यार। वेंजी सिंजी नेरन खाई कैमरामैन खे खर्ची ॾेई, पोइ भले तू विडिया ठाहे। मेहनत कर तू मेहनत यार, मेहनत सां फेमस थींदी यार। जेको मेहनत खूब करे तो उन जो वीडियो वायरल थिए तो, तंहिंजा थींदा बेड़ा पार। मेहनत कर तू मेहनत यार, मेहनत सां फेमस थींदी यार। अहिड़ो वक़्तु बि अचण वारो आहे, माण्हू गोश्त खे बरो ॾेई सेल्फी कढी चवंदा यारनि सिवा कहिड़ियूं ईदूं। मैं कैसे मनाऊं ईदें, मेरा चांद मैनू नजर आवे ना। अॼुकल्ह जा पितकड़ा छोकरा बि टिकटॉक ते वीडियो था ठाहिनि। असां अधु ज़िंदगी थुक सां स्लेटूं साफ़ कंदे गुज़ारे छॾी। छोटा बच्चा जान प्राइमरी में पढ़ंदा हुआसीं अदा बलिया जिया मानी खा पाणी पी सदा जी। अॼु 10 सालनि खां पोइ किताब खोलियो त अधो उते ई बीठो आहे, अञा अंदरि न आयो आहे। ॿियनि मुल्कनि में शादी दौरान घोट जी मां जी मदद कई वेंदी आहे जीअं 2-3 साल ख़ुशगवार ज़िंदगी गुज़ारे। ऐं हिते असां वटि माइट अहिड़ी बिंग करे वेंदा आहिनि जो 2-3 साल कर्ज़ो लाहिण में पूरा हूंदा आहियूं। अॼुकल्ह जा ॿार स्कूल मां निकिरंदे ई हैंडफोन था लॻाइनि। हिकु असां हुयासीं जो प्लास्टिक जी बोतलनि खे लतूं हणी हणी घर ताईं गिले ईंदा हुयासीं।